अॼु जेको आहे ॿोलियुनि जो जेको इंटरनेशनल ॾींहुं आहे, पंजाब जी ॻाल्हि कंदासीं, उन्हनि हींअर साइन बोर्ड जेके आहिनि उहे पंजाबी में लॻाइण शुरू कया आहिनि, त सिंध में ईअं छो न आहे? सिंध में आहिनि खोड़ जाइनि ते ऐं पर उर्दू असांजी क़ौमी ज़बान आहे। खोड़नि जाइनि ते उर्दू में आहिनि ऐं खोड़ जाइनि ते सिंधी में बि आहिनि। सिंधी में हुआ, सिंधी ॿोली में लिखंदा हुआ ऐं सिंधी ॿोली जी इलाही अहमियत आहे, इलाही रिस्पेक्ट आहे, इलाही इज़त आहे। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे। त कुझु आहिनि शयूं अहिड़ियूं जंहिं ते सिंधी ॿोली में शयूं इलाही जॻहियुनि ते त आहिनि, ईअं कोन्हे त कोन्हनि, पर ज़ाहिर इंटीरियर में त असांजे सिंध में लिखियूं पयूं आहिनि। सिंध में साइन बोर्ड जेके पिण सिंध में सिंधी ॿोली में लॻा विया आहिनि, लॻल हूंदा आहिनि। हा, पर कराची में ज़ाहिर मिक्स आहे, जिते पंजाबी बि आहिनि, उर्दू बि आहिनि, सिंधी बि आहिनि, अंग्रेजी सम्झण वारा बि आहिनि, त मिक्स हिते आहे सॼो हिसाब किताब। माण्हू हिते आबादी असांजी मिक्स माण्हुनि जी आहे, त ज़ाहिर आहे पोइ उन हिसाब सां हिते साइन बोर्ड लॻल आहिनि, पर सिंध में त सिंधी ॿोली में लिखियल आहिनि। मतलब इहा आहे मदर लैंग्वेज डे, जेको हर माण्हू जो जेको पंहिंजो ज़ुबान आहे न, मदर टंग, उन ते हुनखे मल्हाइनि पिया। लेकिन ॾिसो हीअ त राइट आहे हिकिड़ो हर माण्हू जो, हर 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 ॿोलींदड़ जो इहो राइट आहे। पंजाब में जी पंजाबी साइन बोर्ड वग़ैरह, असां त इन्हनि ॾिस, असां नफ़रतनि में अची अहिड़ा पाता आहियूं। असां हिकिड़ो नंबर प्लेट अजरक जो ठाहियूं था त उन ते बि ॻाल्हि थी थिए। असां मतिलबु हिक ॿिए जे लाइ नफ़रत ऐं बुग़्ज़ूं रखूं था। हालांकि ज़बान जेकी आहे, लैंग्वेज जेकी आहे, अहिड़ो प्यारो शइ आहे जेको दुनिया में असां इन ज़ुबान जे करे, इन ज़ुबान जे ज़रिए सां, ज़ुबान जे तवसत सां पंहिंजो मैसेज, पंहिंजो नियापो, पंहिंजी मोहबतूं, पंहिंजो अमन, पंहिंजो प्यार, पंहिंजो पैगाम इन ज़ुबान जे ज़रिए ॾियूं था न। बाक़ी इन सां बि जॾहिं असां नफ़रत कयूं, इनमें बि असां रेसिस्ट कयूं, त पोइ उहा क़ौमूं कॾहिं तरक़ी कोन कंदा। असांखे पंहिंजी हर क़ौम जी, जीअं पंजाबी खे पंहिंजी ज़ुबान जो, पश्तून खे, बलोच खे, हर इन ॿोली ॿोलींदड़ खे इहो राइट आहे त उहो पंहिंजी ज़ुबान जी तरवीज करे, उनजी पब्लिसिटी करे, उनखे ऑन करे ऐं उनखे ॿियनि ताईं पहुचाए। अॻु में बि रेज़ोल्यूशन पास थियो त जेके ॿोलियुनि जा बोर्ड सिंधियुनि में पंहिंजी मादरी ज़बान में लॻाइण खपनि। कुझु अहिड़ा लॻल आहिनि, बिल्कुलु जेके न आहिनि उन्हनि खे लॻाइण खपे। ख़ासि तौर ते नेशनल हाईवे अथॉरिटी जेके ॿिया इदारा आहिनि उन्हनि खे पाबंद कयो वञे त हर को पंहिंजी क़ौमी ज़बान में लॻायो वञे, मादरी ज़बान में लॻायो वञे, त उते जे माण्हुनि खे जेको आहे सुञाणप थिए, बहितर थिए।